अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कैंपेन जे सूबाई सदर कामरेड अनवर पंवर, ज़िले सदर मोहम्मद मोरियल पंवर, जनरल सेक्रेटरी ज़मीर कोरेजो, राजा रफ़ीक पंवर दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कोरोना जी वबा जे आड़ में वफ़ाक हुकूमत ऐं स्टील मिल्स ज़ामिया पाकिस्तान स्टील मिल्स कराची जे 4544 मुलाज़मन के बिना नोटिस जे नौकरियुनि मां बरतरफ करे छॾियो आहे। हुननि चयो त स्टील मिल्स 19,500 एकड़नि ते क़ाइमु कई वई आहे, जंहिंजो बुनियाद 1973 में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो विधो। स्टील मिल्स 25 अरब रुपयनि जी लागत सां 7 सालनि में मुकमल थी। हुन इदारे 1984 ईस्वी में 11 लख टन फौलाद पैदावार ॾियणु शुरू कई, जंहिंखे ईंदड़ 5 सालनि में 33 लख टन ताईं पैदावार वधाइणी हुई, जंहिं लाइ ब्लास्ट फर्नेस ऐं ॿिया ज़रूरी औज़ार नस्ब कया विया। स्टील ठाहिण जे मरहले दौरान पैदा थींदड़ गैसुनि खे पावर प्लांट में अंदरि मोकिले सस्ती 165 मेगावाट बिजली पैदा कई वेंदी हुई, जेका बिजली मिल जे 4000 घरनि वारी कॉलोनी गुलशन ए हदीद जे 3000 घरनि जी ज़रूरत पूरी करण सां गॾु KASC खे सालनि ताईं अरबनि रुपयनि जी बिजली विकिरो कंदी रही। उन सां गॾोगॾु हिकु ऑक्सीजन प्लांट 15 खां 20,000 क्यूबिक फुट रोज़ानो ऑक्सीजन पैदा कंदो हो, जेका पंहिंजी ज़रूरत पूरी करण सां गॾु सिलेंडर में भरे कराचीअ जे अस्पतालुनि खे मुफ़्त में फ़राहम कई वेंदी हुई। मिल में 110 मिलियन गैलन पानी ज़ख़ीरो करण जो फिल्टर प्लांट पिणु हो। मिल्स जे 4000 एकड़ ज़मीन मुकमिल इंफ्रास्ट्रक्चर सां गॾु नेशनल इंडस्ट्रियल पार्क हवाले कई वई, जिथे गाॾियुनि ठाहिण जा इदारा पार्क सुज़ुकी ऐं यामाहा मोटर्स मौजूदु आहिनि। ट्रांसपोर्ट निज़ाम में 850 वॾियूं गाॾियूं मरम्मत करण जूं वर्कशॉपूं, रेलवे निज़ाम में 15 रेलवे इंजणियूं ऐं खाम लोह परॾे खां घुराइण लाइ पोर्ट कासिम ते हिकु GT बि शामिल आहिनि। स्टील मिल्स 1984 खां 2007 ताईं मुख़्तलिफ़ बैंकुनि खां 25 अरब कर्ज़ वरितो, जेको न सिर्फ़ पैदावारी मुनाफ़े मां वाबिद कयो पर 114 अरब रुपया टैक्सनि जी सूरत में वफ़ाक़ी हुकूमत खे अदा कया। 2006 में परवेज़ मुशर्रफ आमरीत दौर में हिन स्टील मिल्स खे भुॻड़नि जी मुठ ते 21 अरब 65 करोड़ रुपयनि में विकिरो करे छॾियो, जॾहिं त हिन मिल जे 1950 एकड़ ज़मीन जी उन वक़्तु क़ीमत 250 अरब रुपया हुई। 2007 में स्टील मिल्स सालियानो 4 अरब रुपया मुनाफ़ो कमाईंदी हुई, टैक्स अलॻि ॾींदी हुई ऐं 11 अरब रुपयनि जे तयार मसनूआत मिल्स में मौजूदु हुयूं। एतिरे घटि मुल्ल ते मिल्स जे विकिरे खे सुप्रीम कोर्ट रद्द करे छॾियो हो, जंहिं बाद हिन इदारे खे तबाह करण लाइ साज़िशूं कयूं वयूं। गैर सिविलियन चेयरमैन स्टील मिल मुक़ररु कया विया। 2011 में मिल्स जे कुल असासनि जो काथो 1200 अरब रुपया लॻायो वियो ऐं इदारे पियल प्रोविडेंट फंड ऐं ग्रेजुएटी जा 38 अरब रुपया ग़ाइब कया विया ऐं 10 जून 2015 ते हुन मिल्स जी पैदावार बंदि करे 13,000 मुलाज़मनि सां गॾु मिल्स सां जुड़ियल लखे माण्हुनि जो रोज़गार बंदि कयो वियो। हुन चयो त पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कैंपेन सम्झे थी त पाकिस्तान स्टील मिल्स जे 4544 मुलाज़मनि जी बरतरफ़ी नाजाइज़ आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी। फौरी तौर बहाल करण जो मुतालबो कयूं था ऐं मिल्स खे हलाइण जो मुतालबो कयूं था। हुन सिंध जे मुख़्तलिफ़ मुख़्तब फ़िकर जे माण्हुनि खे सिंध जे अहम असासे पाकिस्तान स्टील मिल्स खे बचाइण ऐं पोरियतुनि खे बहाल कराइण में पंहिंजो किरदारु अदा करण जी अपील कई आहे।